बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तो खमोजा महबूब तुझी रिसालत जे बारे में सवाल कंदस तो तुझी रिसालत जो इकरार कई है। ओ मुसलमानों, अल्लाह रब्बुल इज्जत मुझे सोने नबी जे नाले के पांजे नाले से बयान फरमायो हा। तवां ॾिसो आदम के कलमो मिलो आहे, पर आदम अलैहिस्सलाम के कहिड़ो कलमो मिलियो? ला इलाहा इल्लल्लाह। आदम सफ़ीयुल्लाह। मूसा के कलमो मिलियो आहे, पर मूसा जो अल्लाह से लक़ब बयान फरमायो हा। ला इलाहा इल्लल्लाह। मूसा कलीमुल्लाह। ईसा अलैहिस्सलाम के कलमो मिलियो हा, पर ईसा सां गॾु ईसा जो लक़ब बयान फरमायो हा। ला इलाहा इल्लल्लाह। ईसा रूहुल्लाह। दाऊद अलैहिस्सलाम के कलमो मिलियो आहे, यूसुफ अलैहिस्सलाम के कलमो मिलियो आहे, पर सवा लखनि जे नबियनि जे इमामुल अंबिया के कलमो मिलियो आहे। अल्लाह सी फरमाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ता फरमाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुसलमानों, एतिरो मुंहिंजे महबूब जो मक़ाम आहे। जंहिं शहर में मुंहिंजो महबूब आयो आहे, उन शहर जा अल्लाह जी कसम तो बयान फरमाए। ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। ए मुंहिंजा सोना नबी, मां मक्के ऐं मदीने जे भितियुनि जो कसम इन जे लाइ खणंदो कयां जो हिन में अबू जहल रहे तो नाना, अबू तालिब रहे तो नाना, मक्के जा सरदार मक्के जा वॾेरा रहंदा नाना। ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु जे करे मां अल्लाह क़ुरान पाक में मक्के ऐं मदीने जी घिटियुनि जा कसम थो कयां। मुंहिंजा सोना नबी तुंहिंजे कदम मुबारक लॻण जे करे, तुंहिंजा पाक कदम लॻाइण जे करे मां रब कसम थो कयां। ओ मुसलमानों, अम्मा आमना साईं थी फरमाए। ओ मुसलमानों, अम्मा आमना थी फरमाए, जॾहिं मुंहिंजो बच्चो मुंहिंजे पेट मुबारक में आयो आहे, अम्मा आमना थी फरमाए 6 महीना गुज़री विया, मूंखे ख़बर ई कोन पई त छा मुंहिंजे पेट में बच्चो आया न। जॾहिं 6 महीना गुज़री विया, मां पहिरियां बकरियूं चारण वेंदी हुअसि। जंगल जा जानवर पहिरियां मुंहिंजे बकरियुनि खे तंग कंदा हुआ, इहे जेके बग़ल मुंहिंजे बकरियुनि खे खाई वेंदा हुआ। अम्मा आमना थी फरमाए, जॾहिं इहो नंढड़ो मोहम्मद मुंहिंजे पेट मुबारक में आयो आहे, मां जेॾीमहिल बकरियूं चारण पई वञा, उहे जेके जंगल जा जानवर पहिरियां मुंहिंजे बकरियुनि खे तंग कंदा हुआ, उहे अदब एतिरा सां मुंहिंजे बकरियुनि जो पारो ॾेई रहिया आहिनि। अम्मा आमना थी फरमाए, पहिरियां मां जेॾीमहिल खूह ते पाणी भरण वेंदी हुअसि त पाणी मुंहिंजे लाइ हेठि थी वेंदो हो, मूंखे तकलीफ़ थी वेंदी हुई, मुंहिंजो टोल करे पुॼंदो या न। पर अम्मा आमना थी फरमाए, जॾहिं इहो नंढड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे पेट मुबारक में आयो आहे, अम्मा आमना थी फरमाए, मां खूह ते पहुचंदी हुअसि, उहो पाणी कदमनि में मुंहिंजे किरी पवंदो हो। अम्मा आमना थी फरमाए, मां पहिरियां चबलनि ते वेंदी हुअसि, मुंहिंजा पेर फटिजी वेंदा हुआ, मुंहिंजे पेर में ज़ख़्म थी वेंदा हुआ। पर अम्मा आमना थी फरमाए, मोहम्मद मुंहिंजी पेट मुबारक में आयो आहे, उहे जेके जबल मुंहिंजे लाइ, पत्थर जेके आहिनि मुंहिंजे लाइ कपा खां वधीक नरम बणिजी वेंदा हुआ। मां ॿाहिरि निकिरी वेंदुसि, पखी मूंखे सलाम कंदा हुआ, जेके ककर हूंदा मुंहिंजे मथां छां करे वेंदा हुआ ऐं मूंखे गेबी आवाज़ ॾींदा हुआ, आमना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट मुबारक में ॿिन्ही जहाननि जो सरदार थियल थी। एतिरो मुंहिंजी अम्मा आमना जी बरकत है। अम्मा आमना थी फरमाए, विलादत भी मुंहिंजे बच्चे जी अजीब नमूनी आहे। अम्मा आमना थी फरमाए, विलादत जो टेम आहे, मुंहिंजे घर में ॾीओ मौजूदु आहे, पर एतिरो तेल कोन्हे को जो असां ॾीओ ॿारियूं, एतिरी गुरबत जो सबबु आहे। पर मुसलमानो नज़र कयो, जहाननि जो सरदार आहे, इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह जे घर में चवंदा उन घर में ॾीओ कोन्हे, ॾीओ पर उन ॾीए जे ॿारनि जे लाइ तेल कोन्हे को, एतिरी गुरबत जो सबबु आहे। पर अम्मा आमना थी फरमाए, जॾहिं इहो किचिरो मुंहिंजी पेट मुबारक खां ॿाहिरि आयो आहे, मुंहिंजो घर एॾो रोशन थी वियो आहे, एॾो रोशन थी वियो जो मां सम्झो त मुंहिंजे घर में नओं सिज पैदा थी वियो आहे। मुंहिंजो घर रोशन, मूंखे ॾीए ॿारनि जी ज़रूरत बि न पई।
दाई जी भी जरूरत न थी अमा आमना थी फरमाए असां बेचान जो इरादो कयो अल्लाह जी तरफां बिशारत मिली ओ मुंहिंजी बानी आमना दुनिया जा बच्चा होना उन्हें के असां चया असां ही तो पैदा थी असां ही तो के नानी वेचारो होंदो या के दादी वेचारो होंदो या दाई गुस्ल करायो होंदो पर मुसलमानो खुदा जी सा जो कसम मुझे महबूब जो मकाम ॾिसो अमा आमना थी फरमाए असां बेचारन जो इरादो कयो अल्लाह जी तरफां बिशारत मिली बेचारन जी का जरूरत न है असां बेचारे सेंजारे पाक करे पो दुनिया में मोकिलियो अमा आमना थी फरमाए असां सर में पारण जो इरादो फरमायो अल्लाह जी तरफां बिशारत मिली दुनिया जो सरमो न पारायो असां पंहिंजे महबूब के जन्नत जो सरमो पारा दुनिया में मोकिलियो अमा आमना थी फरमाए काज़े मूंखे गमगीनी थी वई या अल्लाह मुंहिंजो बच्चो केॾो नासीर जमीला काज करे हिन बच्चे जो अबू अब्दुल्ला जिंदा हुजे त दोस्तन के क़रीब ॾेखारे त मुंहिंजो बच्चो केॾो नासीर जमीला केॾो न चंड जो सो चंड खां बि वधीक सुहिणो ओ मुसलमानो अमा आमना रोन लगी अल्लाह जे तरफां बिशारत मिली ओ आमना घबराइण जी का ज़रूरत न आहे रोन जी का ज़रूरत न आहे जेकॾहिं तुंहिंजे बच्चे घुमण जो इरादो कयो मके मदीने जो भिटियूं घुमाए ॾेखारींदो सां पर दुनिया जो सैर कराईंदो सां पर अर्श अज़ीम ते मां अल्लाह पाण घुराए करे पंहिंजो दीदार नसीब कराईंदो सां घबराइण जी का ज़रूरत न आहे अमा आमना थी फरमाए असां तो त जेकॾहिं अबो हुजे त पंहिंजे बच्चे के ख़ुशी करे अल्लाह तो पर मुंहिंजी पंहिंजी घबराइण जी का ज़रूरत न आहे जन हिन मुंहिंजे बच्चे तुंहिंजे बच्चे जी विलादत जे टाइम ते पूरे जन्नत जूं हुरूं ख़ुशियूं मल्हायो पर सतन आसमान जे मलाइका बि तुंहिंजे बच्चे जी विलादत ते ख़ुशियूं मल्हायो एतिरी मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान तो मुसलमानों मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आया उन्हें घर में यतीम बंदी आया न एतरो गुरबत जो हाल है पर मुसलमानों अम्मा आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए असां जे घर में जॾहिं यो नंढो मोहम्मद आयो असां वटि माण्हू आया तो आमना तो असां खे बच्चो ॾेखार भला आमना फरमाए थी असां बच्चो ॾेखारियोसीं हर हिकु औरत फरमायो त तुंहिंजो बच्चो हेड़ो निरालो हेड़ो बच्चो असां हसीन जमील न ॾिठो अबू जहल आयो ओ अबू जहल तो फरमाए आमना तुंहिंजो बच्चो ॾेखार भला आमना थी फरमाए मुंहिंजो बच्चो हिकु पिंगे में आराम जॾहिं अबू जहल जी नज़र मुंहिंजे महबूब जे चरनि वरिते पई आहे त ओ अबू तालिब तो फरमाए आमना तुंहिंजो बच्ची जो मूंखे दीदार कराए भला आमना थी फरमाए मूं पंहिंजे बच्चे सां चादर ठाही अबू जहल चवण लॻो ओ आमना मके जा बि बच्चा मूं ॾिठा मदीने जा भी बच्चा वो ॾिठान शाम जा भी बच्चा ॾिठान पर तुंहिंजे बच्चे जहिड़ो हसीन बच्चो दुनिया में न ॾिठो हिननि अचे ॻाल्हि कई उते जिबराइल अमीन जा फरमाया मां मशरिक़ भी घुमी आयो मगरिब भी घुमी आयो मशरिक़ ऐं मगरिब में तुंहिंजे हिन बच्चे जहिड़ो हसीन बच्चो दुनिया में पैदा ई न थियो अल्लाह बि इहो फ़ैसिलो फरमायो ओ दुनिया वारो तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो हिन मुंहिंजे महबूब जहिड़ो असां दुनिया में पैदा ई न कयो वरी अहिड़ो पैदा कंदा एॾो सुहिणो नबी आहे जंहिंजे ज़ुल्फ़नि जा जिन्हें दंदन जो जिक्र खुदा कुरान में कयो जिन्हें अखियुनि जो जिक्र खुदा कुरान में कयो मुझे महबूब की जुल्फ़ी जो जिक्र कुरान में तो मुसलमानों अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए जेकॾहिं तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी कामयाबी हासिल करणी आहे त मुंहिंजे महबूब जे कदमनि में अचो कंहिंजे कदमनि में मुंहिंजे महबूब जे कदमनि में अबू बकर सिद्दीक अकबर बणिजो छाजे करे मुंहिंजे महबूब जे कदमनि अचण जे करे उमर फारूक छाजे लाइ बणिजी वियो मुंहिंजे महबूब जे कदमनि में अचण जे करे उस्मान दिनौर छाजे लाइ बणिजी वियो मुंहिंजे महबूब जे कदमनि अचण जे करे अली जुल मुर्तज़ा शेर ख़ुदा छाजे लाइ बणिजी वियो मुंहिंजे महबूब जे कदमनि अचण जे करे मुसलमानो बिलाल जेको कारो हफ़्जी आदरम जो मक़ाम बुलंद छाजे लाइ थी वियो
मुझे महबूब जे कदम जे करे सलमान जी जिंदगी की बदल जी हुई है मुझे महबूब जे कदम जे करे सौब जी जिंदगी छाजेला बणजी हुई है मुझे महबूब जे कदम जे करे आमिर जी जिंदगी छाजेला बणजी हुई है मुझे महबूब जे कदम जे करे अबू मंसूर जी जिंदगी छाजेला बणजी हुई है मुझे महबूब जे कदम जे करे सादे सईद जी जिंदगी छाजेला बणजी हुई है मुझे महबूब जे कदम जे करे हालांकि अबू जहल न आयो ओ मुसलमान अबू जहल मुझे साईं सां मिलंदो हुयो मुझे साईं सां गॾु खाईंदो घुमंदो हुयो पर मुझे महबूब जी गुलामी कबूल न की जहन्नम जो बल बणजी वियो जे गुलामी कबूल की बिनी जहन्नम जे सरदार फरमायो कामयाब थी वियो गॾु असां ऐं तव्हांखे उनजे हुज़ूर जी ताबेदारी करणी मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुल्फन जो अल्लाह ने कुरान मजीद में फरमायो है वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा ए मुझा सोना नबी रोके तुझे ने तारन जुल्फन जो कसमात के तो कंगीरी दो मा बत आका रब्बुका वमा कला काफिरन ते नबी का खुदा नाराज थी हुआ नबी का खुदा नाराज थी हुआ चालीली दियां जिब्राइल आया अल्लाह से जिब्राइल के मोकलो जिब्राइल जी रब जलील बन मुझे बाबू के फरमा मा बत आका रब्बुका वमा कला ए मुझा सोना नबी जरमा तो दुनिया जे तकते आए तुझो अब्बो तो का जुदा थियो पर मुझा महबूब तो के कोन छड़ियो पर जरे तो अञा तोरो वडो थियो अम्मा तो जी तो का जुदा थी पर अञा तोरो वडो थियो अबू तो तुझो चाडो तो का जुदा थियो पर नबूवत नहीं करे नबूवत वालो ताज पारा करे दुनिया में मोकलियो अल्लाह तो फरमाए तुझा पंहिंजा दुश्मन बणिया जेके तोसां खाईंदा हुआ जेके तोखे अमीर मञींदा हुआ अॼु उहे तुंहिंजो रस्तो रोके रहिया आहिनि तुंहिंजे मथां ओझलू छिला रहिया आहिनि तुंहिंजे मां क़त्ल करण जा नौज़ बिल्ला मंसूबा ठाहे रहिया आहिनि पर अल्लाह जी फरमायो मां बद्दाका रब्बुका वमा कला ए मुंहिंजा सोना नबी न मां रब तोखे छॾींदसि न मां रब तोखां नाराज़ थींदसि मुझे महबूब जी रज़ामंदी जे बारे में वल तो भयो ए मुझा सोना नबी क़यामत जो ॾींहुं थींदो आदम शफ़ीउल्लाह मो रब खे राज़ी कंदो मूसा कलीमुल्लाह मो रब खे राज़ी कंदो ईसा रूहुल्लाह मो रब खे राज़ी कंदो नूह नबीउल्लाह मूंखे राज़ी कंदो सुलेमान अलैहिस्सलाम मूंखे राज़ी कंदो पर अल्लाह तो फरमाए मुंहिंजा सोना नबी मां रब तोखे राज़ी कंदसि मां रब तोखे राज़ी कंदसि माशा जी फरमाए मुंहिंजे साईं फरमायो त या अल्लाह मां कॾहिं बि राज़ी न थींदसि जेसीं ताईं मुंहिंजो हिकु बि उम्मती जहन्नम खां निकिरी करे जन्नत में न वञे तेसीं ताईं मां मोहम्मद कॾहिं बि राज़ी न थींदसि जेसीं मुंहिंजे उम्मती खे जन्नत न थींदी मुसलमानो उन महबूब खे अल्लाह से मेराज अता फरमायो तो मेरा आदम अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल इज्जत जन्नत में पैदा किया पर आदम अलैहिस्सलाम कम गलती थी हुई है आदम ने फरमाई मैं वो ना खाए जा मैं वे खा जा कर गलती दे करे आदम अलैहिस्सलाम दुनिया दे तख्ते पे आया पर मुसलमानों आदम अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल इज्जत मेराज अता फरमायो हजरत मूसा अलैहिस्सलाम के मेराज अता फरमायो पर तूर सीना जबल ते हज़रत मूसा नबी तुझे या अल्लाह मूंखे तू पंहिंजो दीदार करा या अल्लाह तू मूंखे पंहिंजी ज़ियारत करा अल्लाह तो फरमाए मूसा नबी तू मूंखे नथो ॾिसी सघे या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा हज़रत मूसा अलैहिस्सलाम इसरार तो करे रब्बुल आलमीन तो फरमाए मुंहिंजा मूसा नबी मूंखे नथो ॾिसी घणे इसरार खां पोइ अल्लाह तो फरमाए मूसा नबी अचु तोरे सीना जबल ते हज़रत मूसा नबी तोरे सीना जबल ते अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ियारत हज़रत मूसा नबी जी पैर मुबारक में जुत्ती पातल्ला अल्लाह तो पर मूसा नबी जुत्ती लाए तो मूसा तो पानी मूसा कलाम कर तो तो मूसा हर कलामी करे जो तही मुकद्दस जेकी वादिया या तूर सीना जबल पाक है न रब का पाक में गाम कलामी करनिया पर खुदा जी ताजो कसमा तेरे आमना जे लाल नबियन जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह जो बारो आयो मुझे सही सतना समान पार करे जिन्हें अर्श मौला तो पुगोआ
मुझे महबूब की जुत्ती जो भी मोर बुअत केतिरो क़दुरु जुत्ती पाए मुअत ॾिठो त तुंहिंजी जुत्ती जो क़दुरु अर्श मौला खां बि वधीक मोर बुअत ईसा रूहुल्लाह तो हज़रत ईसा रूहुल्लाह के अल्लाह से मेरा जता फरमाया पर फांसी का बचा कर आसमान में खड़ाए पर मुसलमानों आज हज़रत इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह के मेरा जता फरमाया पर अल्लाह महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में न पल के अर्श मौला से घुराए पंहिंजो दीदार अता फरमायो तू पंहिंजे दोस्त के घुराईंदो अॼु तव्हां ॾिसो दुनिया जो ऑफिसर बि तौर ते वेंदो आहे दुनिया जो सरदार बि तौर ते वेंदो आहे जंहिं दुनिया जो सरदार तौर ते वेंदो आहे त उन जे इलाइक़े खे ॿुधायो वेंदो आहे फलाणे ॾींहुं सरदार थियो आहे इंतज़ाम करिणो आहे पुलिस खे गॾु करिणो आहे छो त निज़ाम तब्दील करिणो आहे रोज़ रस्ता साफ़ करां थो त साईं जो अचे पर मुस्लमानो जॾहिं इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घुराइण जो नंबर आयो आहे अल्लाह तो फरमाए जन्नत ते मुंहिंजो फ़रिश्तो सिंगारे छॾियो जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे छॾियो हुननि खे चयो त तव्हां तराना ॾियो मलाइकनि फरमायो तव्हां इस्तक़बाल में बीह वञो पहिरियों आसमान जा मलाइक बि हुज़ूर जी इस्तक़बाल में ॿिए आसमान जा मलाइक बि मुंहिंजे नबी जी इस्तक़बाल में टे आसमान जा मलाइक बि मुंहिंजे नबी जी इस्तक़बाल में चौथे आसमान जा मलाइक बि मुंहिंजे नबी जी इस्तक़बाल में अल्लाह तो फरमाए सिर्फ़ु फ़रिश्ताना पर नबियनि खे बि तो बैतुल मुक़द्दस करे दो आदम के जो तू भी उते मौजूद थी वञ मूसा नबी के जो तू उते मौजूद थी वञ इब्राहिम के जो तू भी उते मौजूद थी छो त मुंहिंजो मोहम्मद रसूल अची रहियो आहे पर हुज़ूर सुठो पियो आहे छा थियो मुंहिंजो महबूब सुठो पियो आहे उन हानी जे घर में हज़रत जिब्राइल अमीन आयो चित टोड़े आयो मुंहिंजो महबूब अञा निंड में हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम के रब हुकुम फरमाए जिब्राइल खबरदार जेड़ो मुंहिंजो महबूब आहे ओड़ो तोखे अदब कर साईं भला कीअं जाॻायां ॾिसो तव्हां उस्ताद खे जॾहिं शागिर्द जाॻाईंदो आहे तरी हली करे चवंदो त साईं उथो नमाज़ जो टाइम थी वियो आहे साईं ईअं जाॻाए न अल्लाह फरमाए मुंहिंजा सोना मुझे महबूब के लिए न जगह पंहिंजा नूरानी पर थदड़ा मुझे महबूब जे पेरन मुबारक से हाँ तुझी थद पेरन जी थदान मासूम थी मुझे महबूब जागे तो मुझे सोनो नबी जागे अल्लाह तो हजरत जिब्राइल फरमाया हलो मुझा साईं अल्लाह तव्हां के घुरायो साईं मुझा साथे हलो ते बुराक तव्हां ते पहुची चुकी आहे और मुसलमानों बुराक जी माना है बर्क जी माना है बिजली हजरत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुराक पे सवार चान वो बुराक जी जिते नजर पे पई उते कदम पे पहुता हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम मुझे साईं के खणी करे बैतुल मुक़द्दस पुगो बैतुल मुक़द्दस पे सवा लख अंबिया मौजूद हैं आदम अलैहिस्सलाम उते मौजूद है मूसा अलैहिस्सलाम मौजूद है पर मुसलमानों आज नमाज जो टाइम थी हुआ अल्लाह रब्बुल इज्जत फरमाया है नमाज पढ़नी आए हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम सबने नबियन के फरमाए वुजू कयो फिर प्यारे नबियन वुजू कयो हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम आजान लिया ओ मुसलमानों आदम के हुक्म कौन तो आदम तो नमाज पढ़ा मूसा के हुक्म कौन तो मूसा तो नमाज पढ़ा ईसा के हुक्म कौन तो नमाज पढ़ा ओ मुसलमानों आमना दे लाल अल्लाह दे महबूब यतीमन दे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह को हुक्म तो आज सभी नबियन की इमामत करे नमाज पढ़ा दुनिया वालों के खबर पड़े था मुझे महबूब सिर्फ उम्मत जो अगवाना सिर्फ उम्मत जो इमाम ना बल्कि नबियन जो भी मुझे महबूब इमाम बन चुको है और मुसलमानों तेरे नमाज का पढ़ाना हजरत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज का बोए आदम अलैहिस्सलाम पाजे नमूने से तारीफ किया मूसा अलैहिस्सलाम मुझे महबूब की तारीफ किया ईसा रूहुल्लाह पाजी तारीफ किया हुजूर की तारीफ किया सवा लख नबी तारीफ का करना और मुसलमानों हजरत आदम अलैहिस्सलाम का इत्ते मुलाकात किया के अल्लाह से आसमान के तरफ घुराया फिर आसमान से हजरत आदम अलैहिस्सलाम से मुलाकात किया आदम अलैहिस्सलाम का तेरे मुलाकात थी हजरत आदम अलैहिस्सलाम जे सां जो इस्तकबाल किया आदम अलैहिस्सलाम का हम कलामी दिया हुजूर तो फरमाए तेरे आदम के तरफ
नजर कई आदम अलैहिस्सलाम सजे पासे न्यारे तो खबे पासे न्यारे तो रोए तो जिब्राइल को पूछा कि जिब्राइल ही केड़ो शख्स है जी आदम अलैहिस्सलाम है कि भला सजे पासे री नजर करे तो रो खिले तो खबे पासे नजर करे तो कि आदम अलैहिस्सलाम सजे पासे नजर करने जिला खिले तो था सजे पासे जेके भी हिंदा बचना वो जन्नती आना उनके दिसी करे खिले तो या अल्लाह ही मुझा बचना जन्नती आना खबे पासे नजर करे मारो ने जिला तो ही मुझा इन बचरा पर जहन्नम नहीं आना इन्हें देख के रोन हजरत आदम अलैहिस्सलाम मुलाकात हजरत ईसा अलैहिस्सलाम का मुलाकात हजरत यूसुफ अलैहिस्सलाम का मुलाकात याकूब अलैहिस्सलाम का मुलाकात इदरीस अलैहिस्सलाम का मुलाकात पर उन मुलाकात जो राज छाए यूसुफ अलैहिस्सलाम का मुलाकात जो रादियो जो यूसुफ फरमाया हसीनन जो सरदार है मुझे हुस्न के दिसी करे जुलेखा मस्त चरी थी पईया उन्हें औरतन पांजा हथ कटे विजाना पर अल्लाह तो पर मुझा यूसुफ नबी तू हसीन नहीं पर हसीनन जो सरदार मुझे सोनो नबी मोहम्मद तू हसीन नहीं तुझो हुस्न है तकते से पेयों दर्शन हजरत इदरीस अलैहिस्सलाम हुयो हजरत इदरीस ते मां फकर कहे तो मां वडो मुदरिस है अल्लाह तो फरमाए तू मुदरिस नहीं बल्कि तोखा वधीक मुझो मोहम्मद वडो मुदरिस तो मुलाकात थी नहीं पछाड़ी जो हजरत इमामुल अंबिया अल्लाह से सा मुलाकात कर कैसा मुलाकात थी रब जी जात कुरान दो फरमाया काना का बकौसैन ओ अदना ही रूबरू मुलाकात है जी बा अमरू गजवाना ऐने का बदी कभी हुजूर अल्लाह के भेजो है ओ मुसलमानों अल्लाह रब्बुल इज्जत मुझे महबूब के फरमायो ए मुझा सोना नबी तो मोरब वट छा आंदुआ जो सत आसमान का पार करे अर्श अल्लाह ते घुराए तो रब मोरब जे सामो तो के मुलाकात ला घुरायो ओ मुसलमानों सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज जी आज जी इनके सारी हम जाए अल्लाह तू आज जी खान पाक मां मोहम्मद आज जी आई तुझे सामने तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए मुझे सोना नबी की तारीफ कर मस्जिद ने अपनी मुझे तारीफ कर तो हुजूर फरमायो या अल्लाह मां मोहम्मद के केड़ी ताकत जो तुझी तारीफ बयान करे तुझी तारीफ वो है जो तो पान फरमाए तो मुझे भाइरो दोस्तों जरे दोस्त दोस्त के घुराइंदो को तोहफो ॾींदो जेतिरो दोस्त ओला आला हूंदो उनजो अहिड़ो तोहफो आला हूंदो त मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आला ऐं उनजो मक़ाम आला त अल्लाह जो तोहफो कहिड़ो ॾिनो निमाज़ रोज़ो त दुनिया में मिलियो हज दुनिया में मिली ज़कात दुनिया में मिली पर मुंहिंजा भाइरो दोस्तो निमाज़ किथे मिली अर्श मौला ते घुराई तो जे चाहियो था तो जिंदगी असांजी बदलजे तो वो महबूब जी कदम में हुजूर तो फरमाया मां जन्नत जो घुमा जन्नत घूमते घूमते जमा जुत्ती जो आवाज बुधो पूछा कई तब दा भला ही जिब्राइल जुत्ती जो आवाज ते दो हा हजरत जिब्राइल तो फरमाया तवा जो बिलाल तवा जो परवानो तवा जो आशिक हजरत बिलाल तहज्जुद जो टाइम थियो उठी करे मस्जिद जे तरफ अची रहियो रब तआला ने बिलाल जी जुत्ती जो आवाज अर्श मौला ते तो बुधराए नबी से मोचा बिलाल के फरमाए ओ बिलाल मां तुझी जुत्ती जो आवाज जन्नत में बुधो ओ बिलाल तुझो अमल केड़ो बिलाल तो फरमो जा साईं जॾहिं बि मुंहिंजो विज़ू फिटी वेंदो मां यकदम विज़ू करे बरकात तहियतुल विज़ू पवंदो ओ मुसलमानों बिलाल तो फरमाए मुंहिंजो ॿियो कोई अमल न हुयो ओ मुसलमानों नज़र कयो ऐं त बिलाल रंग जो कारो शिकल बे सादरो वार गुंडे तार चप लगा मक्के में घुमे बो त मक्के जा माण्हू टोकू पिया कया हिन कारे खे पंहिंजो साईं गुलाम बनायो हिन कारे खे पंहिंजो ख़ादिम बनायो पर ख़ुदा जी ज़ात कसम रब तो फरमाए वटि हसब नसब न हूंदो मूं वटि रब तो फरमाए ईमानी तक़वा हलंदी रब खे बिलाल जो ईमान एॾो पसंदी जो जुत्ती जो आवाज़ जन्नत में थो ॿुधाए इहो छा आहे इताअत जो कमु तो मुझे साईं जो पसीनो अतर भी चाहे खुशबूदार है या नहीं मौलवी ॻाल्हाईंदो मौलवी जी जिस्म मां पगर निकिरंदो उनमें भत थप हूंदी बदबू हूंदी
बादशाह जे पगर में बदबू होंदी पर मुसलमानों मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॻाल्हाईंदा हा मुझे महबूब जी जिस्म तनमा जेको पसीनो निकिरंदो हो ख़ुदा जी ज़ात जो कसम मुश्कई अंबर के ताकत न जो मुझे महबूब जे पसीने मुबारक सां मुक़ाबलो करे सघे एतिरी खुशबू हूंदी हज़रत उम्मे सुलैम की फरमाए मोहब्बा में एक दफ़ा मुझे महबूब बिस्तरे ते आराम में हा मां पाइप की शीशी खणी आयसि मुझो साईं से सुतो पियो आहे मुझे साईं जी ॾिसण मां पसीनो पियो निकिरे वो पसीनो मां शीशी में जमा थी कया त मुझे साईं जगी पिया पुछा कयो उम्मे सुलैम ही छा करे रही आहे मुझा साईं दुनिया में कंहिंजो पुट शादियूं थींदियूं आहिनि को पंहिंजे पुट जी शादी ते मके मदीने जी खुशबू हणंदो को ईरान इराक जी खुशबू हणंदो मां मुंहिंजी इहा दिलि जी तमन्ना आहे त जॾहिं मुंहिंजा बचड़नि जी शादी थिए त मां पंहिंजे बचड़नि जी शादी ते मोहम्मद रसूलुल्लाह जो पसीनो मुबारक हणा शाह अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभाने कुतुब रब्बानी सब जो रहमतुल्लाह अलैह अल्लाह से उनकी कब्र पे किरो रहमत मोकिले हज़रत महबूब सुभानी तो फरमाए उन जे पुट जी शादी थी आहे उन औरत हिकिड़ी तीली भोगी करे पंहिंजे पुट जी कपड़नि ते छंडा हया आहिनि और मुसलमानों जॾहिं वो घोट शादी हाल में पुॻा आहिनि सभु माण्हू उन घोट खे चिंबड़ी आहे ओ घोट ही खुशबू तव्हां किथां आंदी आहे ही खुशबू तव्हां किथां आंदी आहे उन घोटनि खे ही खुशबू असां न आंदी आहे ही अम्मा खुशबू आंदी आहे वरी हज़रत उम्मे सुलैम वटि आया ओ उम्मे सुलैम ही खुशबू तो किथां आंदी आहे हज़रत उम्मे सुलैम थी फरमाए ओ मक्के जा सरदारो ओ शादी में अचण वारो ही खुशबू न मक्के जी न मदीनी बल्कि आख़िर ज़मा मोहम्मद जे पसीने जी आहे हुजूर जे पसीने में एतिरी बरकत तूं ॻाल्हाईंदे मां ॻाल्हाईंदसि तुंहिंजे बात मां मुंहिंजे बात मां थुको निकिरंदो पर मुंहिंजो साईं ॻाल्हाईंदो मुंहिंजे महबूब जे बात मुबारक मां नूर जा लाखो निकिरंदा इहो मुंहिंजे महबूब जो शान मक़ाम दुनिया वारनि सुञातो ई न आहे त मुंहिंजे महबूब जो शान छा आहे भाई हलीमा ते फरमाए मां घर में थी हुयसि मूं वटि बचड़ा डोरी आया चवनि था तो दाए अम्मा असांखे इजाज़त ॾे त असां बकरियूं चारण वञूं अम्मा दाए हलीमा ते फरमाए असां इजाज़त ॾिनी आहे त वञो तव्हां बकरियूं चाढ़े अचो चई अम्मा असां अकेले न वेंदासीं न हिन नंढड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि गॾु वठी वेंदासीं दाए हलीमा ते फरमाए नाना ही नंढड़ो मोहम्मद तव्हां सां गॾु न हूंदो तव्हां बकरियूं चाढ़ण वेंदा उते झंगल जा जेके जानवर थी सघे मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ न रसाइनि हू चवंदासीं बिल्कुलु असांजी हिफ़ाज़त कंदासीं हलीमा थी फरमाए असां हुननि खे इजाज़त ॾिनी आहे मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि सां गॾु वियो आहे अम्मा शीमा सां गॾु बकरियूं चारण वियो आहे जॾहिं मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा शीमा सां बकरियूं पियो चाढ़े अम्मा शीमा थी फरमाए पहिरियां मूंखे बकरियूं तंग कंदियूं हुयूं केॾीमहिल हेॾां भॼी वेंदियूं केॾीमहिल हेॾां भॼी वेंदियूं हुयूं मां बारे थकिजी पवंदी बकरियूं चंदी कोन तंग कंदियूं ऐं झंगल जा जानवर बि मुंहिंजे बकरियुनि खे तंग कंदा हुआ पर जॾहिं इहो नंढड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पाण सां गॾु वठी वियुसि जेके झंगल जा जानवर पहिरियां मुंहिंजे बकरियुनि खे तंग कंदा हुआ मुंहिंजे बकरियुनि जो पहिरो कॾहिं त वाक़ई छा आहे ऐं दाए अम्मा शीमा थी फरमाए ऐं ईअं बि जी मुंहिंजो महबूब मुंहिंजो नंढड़ो भाउ मोहम्मद मुंहिंजी गोद में आराम लेटियो पियो जी मां बि उनखे घोरे घोरे निहारियां ईअं बकरियूं बि हदब सां पियो घोरे घोरे निहारियूं अञा वेठियूं हुयूं पहुचे थो झंगल जा जानवर बगड़ आया हितां बि बगड़ आया हितां बि बगड़ ढूंढी आया सॼे पासे हर तरफ़ बगड़ ढूंढी आया उते ई मुंहिंजे महबूब खे छॾे करे भॼी आया अम्मा हलीमा खे फरमायो अम्मा हलीमा हल असांजे नंढड़े भाउ खे पकड़ पहुची आहे खई आना अदाई हलीमा जा हथड़ा मथे आना रब के दियो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे नंढड़े मोहम्मद जी तोखे पारत नंढड़े मोहम्मद जी तोखे पारत मुंहिंजा रब तूं हुनखे मुंहिंजे बचड़े खे बचाए ॾियां अम्मा हलीमा थी फरमाए जेॾी असां पहुता थी वञे त उन जाइ ते ॾिसां त नंढड़ो मोहम्मद सही सलामत वेठो आहे सही सलामत वेठो आहे उनखे ॿार जेतिरी बि तकलीफ़ कोन रथी आहे त हलीमा पुछा थी करे ऐं नंढड़ा मुंहिंजा ही पकड़ त तंग कंदा आहिनि हे माण्हू खे खाई वेंदा आहिनि
जी अम्मा तू मूंखे कोन थी सुञाणे मुंहिंजो मक़ाम छा आहे मुंहिंजो मर्तबो छा आहे अम्मा हलीमा थी फरमाए नंढड़ा मोहम्मद मूंखे फरमायो अम्मा सॼे पासे वारा बग़ल बि मुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ बीठा आहिनि खॿे पासे वारा बग़ल बि मुंहिंजे लाइ अदब एतिराम में हिफ़ाज़त जे लाइ वेठा आहिनि ऐं पोएं पासे वारा बि बग़ल मुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ वेठा आहिनि ओ मुस्लमान नज़र कयो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब एतिराम झंगल जे जानवर बि कयो जंगल जे जानवर सुञातो आहे त हीउ अलाह जो महबूब मुहम्मद रसूल पर असां न सुञातो इश्क जी दावा नबी साईं सां आहे मोहब्बत जी दावा आहे सब चवंदा नबी सां मोहब्बत है केतिरा तो कोन बेनमाज़ी जी भी नबी सां मोहब्बत नमाज़ी बाली जी भी नबी सां मोहब्बत पर मुसलमान मोहब्बत में अची करे मोहब्बत में उन्हीं जी ॻाल्हि बनदी आहे हुज़ूर जो चयो वञो आहे हुज़ूर जो मक़ाम असांखे वणंदो आहे त मुसलमानो जे असां अॼु तव्हां चवंदा त नबी सां मोहब्बत आहे मुंहिंजे महबूब सां इश्क आहे मुंहिंजे महबूब सां प्यार आहे वार खां वठी करे पैर जी चोटी ते मुंहिंजे महबूब जी गुलामी ताबेदारी कयो मुंहिंजे महबूब जे हुक्म जी ताबेदारी कयो इंशाअल्लाह रब्बुल आलमीन जे सदके तव्हांखे माफ़ करे जन्नत ॾेई छॾींदो त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जॾहिं मां रब्बुल आलमीन सां मुलाक़ात कई अर्श मौला सां मुलाक़ात करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह हथड़ा मुबारक डावी ते फेराई ॾाढी मुबारक हथड़ा करे सीधे मुंहिंजा महबूब ही जेकी तुंहिंजी सुन्नत आहे मूं रब खे एॾी वणे थी एॾी प्यारी आहे जेकॾहिं तुंहिंजो उम्मती जे कंहिं बि ॾाढी मुबारक में कख ॾिठई उन अदब ख़ातिर उहो कख कढई मां रब इन अदब जे करे तुंहिंजी सुन्नत जे अदब जे करे बि मां रब माफ़ी ॾेई अदब त कर हिन मक़ाम छा आहे मुंहिंजे महबूब जी सुन्नत जो त हुनजो मक़ाम कहिड़ो हो साहबा फरमाता था वेठा हिकिड़ी उठ भॼंदे आयो छितो मुंहिंजे महबूब त आयो साईं जन जी उठी मुबारक थे पंहिंजो वात मुबारक रात रखी रोए थे जाऊं नबी साईं फरमाए नबी साईं के साहबा फरमायो ते मुंहिंजा सणा नबी साईं ही उठ छितो थियो आहे तव्हांखे तकलीफ़ पहुचाईंदो नबी साईं फरमायो तव्हां मूंखे सिर्फ़ु मां इंसाननि जो नबी न आहियां बल्कि मां मोहम्मद जानवरनि जो बि नबी आहियां मां तव्हांजे लाइ न रहमत बल्कि जानवरनि जे लाइ बि मां मोहम्मद रहमत लिल आलमीन बणिजी आयो आहे नबी साईं फरमायो उठ पंहिंजे मालिक जी शिकायत थो करे कि छा थो चए चए थो त साईं मां जॾहिं चवणसि त मूंखां कम बि ज़्यादा वठंदो हो ऐं चारो बि मूंखे सही न ईंदो हो हाणे मां थोरो कमज़ोर थी वियो आहियां मूंखे कम करण जी ताक़त न आहे हाणे मूंखां कम बि ज़्यादा वठंदो आहे चारो घटि ॾींदो आहे हुज़ूर फरमाए किथे आहे उठ जो मालिक नबी साईं फरमाए उठ तुंहिंजी शिकायत थो करे ओ मुस्लमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जानवरनि की बि दुनिया वारनि खां हक़ वठी ॾिनो आहे त असां तव्हांखे हक़ न नबी सां जे अचण खां पहिरियां पंहिंजे न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हो नबी सां जे अचण खां पहिरियां पंहिंजी औरत की इज़त जी निगाह सां न ॾिठो हूंदो हो दिल जी निगाह सां ॾिठो वेंदो हो पर मुंहिंजा मोहतरम साथियो जॾहिं अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे अल्लाह तो फरमाए थी इहा औरत आहे त हुनजे क़दम हेठां रब जन्नत रखी छॾी आहे जेकॾहिं माउ जी शिकल में आहे रब तो फरमाए मुंहिंजा बाना तुंहिंजो फ़र्ज़ थिए थो उन अम्मा जी ख़िदमत कर तुंहिंजो फ़र्ज़ थिए थो उन अम्मा जी इज़त अदब एतिराम कर रब तो फरमाए तोखे जन्नत ॻोल्हणी आहे त मां जे क़दमनि खां जन्नत मूं रब रखी छॾी आहे ओ मुस्लमानो जेकॾहिं तोखे इज़त खपे त पंहिंजी न्याणीअ जे मथां शफ़क़त जो हथु रखणो आहे पंहिंजी न्याणीअ जे मथां रहमत जो हथु रखणो आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अॼु जेके न्याणियूं पुरंजी वियूं आहिनि तव्हां उन्हनि खां पुछा कयो त उनजो मक़ाम छा आहे उनजो मर्तबो छा आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उनजो मक़ाम मर्तबो तव्हां ईअं थी वियो जो मुंहिंजे महबूब जी प्यारी न्याणी अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो मक़ाम कीअं बुलंदो आहे ईअं इन औरतुनि जो बि मक़ाम बुलंद थी वियो आहे छो त हुज़ूर जी सुनत बणिजी करे के घर जूं राणियूं बणिजी वियूं आहिनि तव्हां ॾिसो जॾहिं घर में थींदो न त पुटु वॾो थींदो त पोइ पाण खे पीउ उन खे कोन चवंदो त पुटु निकिरी वञे जेकॾहिं पीउ पुट खे चए निकिरी वञ त पुटु लठ खणी बीह रहंदो त बाबा घर मुंहिंजो तूं छा हल तूं हल
पर खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं उहा न्याणी 10 साल 15 साल 20 साल पंहिंजे पीउ जे घर में ज़िंदगी गुज़ारींदी आहे, पर जॾहिं उहा न्याणी पढ़णजी वेंदी आहे अबो उनखे मथे ते शफ़क़त जो हथ रखंदो आहे, अम्मा खे चवंदो आहे अम्मा तूं वञ। पोइ ख़ुदा जी ज़ात जो कसम कॾहिं बि अम्मा जवाबु न ॾींदी आहे, कॾहिं बि अम्मा न्याणी जवाबु न ॾींदी त अब्बा भला मूंखे छो थो जुदा करे, मूं तुंहिंजो क़ुसूरु कहिड़ो कयो आहे। पर उहो ख़ुदा जी ज़ात जो कसम अहिड़ी न्याणी जे मथां मां क़ुर्बान आहियां। अहिड़ी न्याणी जे बारे में हुज़ूर फरमायो आहे त ॿार नबी साईं वॾो हिकिड़ो शख़्स आयो रोए मुंहिंजा साईं मूंखां वॾो गुनाह थियो मूंखे माफ़ कयो। साईं जन फरमायो भला तोखां केॾो गुनाह थियो आहे, छा तोखां ज़िना थियो आहे ते ज़िना खां बि वॾो गुनाह, छा तोखां चोरी थी वई ते चोरी खां बि वॾो गुनाह, छा कंहिं मुस्लमान जे मथां तोहमत जी साईं तोहमत खां बि वॾो गुनाह। नबी साईं फरमायो भला आख़िर तोखां गुनाह कहिड़ो थियो आहे, जे साईं मां ज़माने जाहिलत में अञा मां मुस्लमान कोन थियो हुअसि त मां पंहिंजे मुंहिंजे घर में उमेद हुई, मां पंहिंजी घरवारी खे चयुसि जेकॾहिं न्याणी पैदा थिए उनखे ज़िंदा दरगोल करे अचिजां, उनखे दफ़न करे अचिजां, जेकॾहिं पुटु पैदा थियो उनखे छॾे ॼाणजां। त मां चंद साल ॿाहिरि निकिरी वियुसि, बापर चंद गुलाब जी गुल जहिड़ी न्याणी मुंहिंजे आॾो कुॾे पई, मुंहिंजे आॾो रांदि पई कुॾे, मां थकिजी अचां पियो आहे न्याणी अब्बा अब्बा कंदो करे मुंहिंजे झोली में किरे पई, मुंहिंजा गम बि लही वञनि पिया, मुंहिंजा दुख बि ख़तमु थी वञनि पिया। पर हिकिड़ो ॾींहुं थियो आहे मां शहर में वियुसि, अबू जहल जा हवारी मिलिया, मूंखे चवनि था त पंहिंजे तुंहिंजे घर में न्याणी आहे, भई तूं पंहिंजी न्याणी खे दफ़न करे आ, न त असां हुनखे दफ़न करे ईंदासीं। उते शख़्स चवे थो मुंहिंजा साईं मां शहर खां मोटी आयुसि, मां पंहिंजी घरवारी खे चयो हिन खे कपिड़ा नवां पाराए, अखियुनि में सुर्मो विझींसि ऐं वेंजारे सेंजारे हिन खे ख़ुशबू लॻाइसि, मां हिन खे नाना घुमण थो वञा ऐं मुंहिंजी न्याणीअ खे मुंहिंजी घरवारी वेंजारे सेंजारे गुसल करे पाक कपिड़ा पाराया आहिनि, अखियुनि में सुर्मो पारायो आहे। मां पंहिंजी न्याणी खे कुल्हे ते खणी करे दूर दराज झंगल में पुॻो आहे, ओडर बि कुल्हे ते खईं आहे, रसो बि कुल्हे ते खयो आहे। जॾहिं झंगल में पुॻसि मां झंगल में खॾ पियो खोटियां, मुंहिंजी न्याणी मूंखे चई थी अब्बा हीउ झंगल पियो रहा, हिन झंगल में तूं बि पाण में खॾ छाजे लाइ पोइ खोटींदा। पोइ न्याणी तूं जवाबु कोन ॾिनो आहे, नबी साईं खे चयो मुंहिंजा साईं जेॾी महिल मां मुंहिंजे जिस्म मां पसीनो पियो निकिरे, उहा न्याणी पंहिंजी पोती खणी करे मुंहिंजो पसीनो बि साफ़ करे मूंखे चए थी अब्बा तकलीफ़ छाजे लाइ करे रहियो आहे, हीअ हेॾी महिनत छाजे लाइ करे रहियो आहे। मूं चयो अम्मा मां तोखे थो पूरियां। उन वक़्त में न्याणी जी ज़ुबान खां दा निकिरी हुई, ओ अब्बा मुंहिंजो क़सूरु कहिड़ो आहे, ओ अब्बा मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, छा मां तुंहिंजे घर जो टुकर खाधो आहे, ओ अब्बा मां तुंहिंजे टुकर घर जो मानी न खाईंदसि, छा मां तो मुंहिंजी अम्मा जो छंज पीतो आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उहा न्याणी अखियुनि जा रोए थी पंहिंजे पीउ खे मिंथूं बि करे, ओ अब्बा जेकॾहिं तोखे इहो कमु करिणो हो त मूंखे ॿुधायां भला, आख़िर मां पंहिंजे अम्मा सां आख़िरी मुलाक़ात कयां हा, हिन खां रोई मोकिलायां हा, अॼु मुंहिंजी अम्मा मुंहिंजी जुदाई में केतिरो रोईंदी हूंदी, ओ महिरबानी कर अब्बा मूंखे हिते दफ़न न कर, मूंखे छॾे वञ, मां पूरी ज़िंदगी तुंहिंजे घर न ईंदसि। ओ अम्मा मुस्लमान बोझ हुनजे राम न आयो आहे, पर उन औरत उन प्यारी वीचारी न्याणी जा हथ ऐं पेर ॿधी करे उन न्याणी जा रंग चीकू न ॿुधाई ईअं ज़िंदा दफ़न करे मन में टीडा वारे आयो आहे। ओ मुंहिंजा साईं मां जेॾी महिल निंड में सुम्हंदो आहियां त ख़्वाब में न्याणी ईंदी आहे, अलाह रब्बुल इज़्ज़त न्याणी खे क़यामत ॾींहुं उथां करे सारे करे पुछा कंदो वइदल मऊदत सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत, अलाह तो फरमाए क़यामत ॾींहुं मां उन न्याणी खां पुछा कंदसि तुंहिंजो क़सूरु कयो जो तुंहिंजो अब्बो तोखे ज़िंदा दफ़न करे आयो। नबी साईं जे अॻियां रफे पियो, मुंहिंजा साईं हाणे मूंखे पाक कयो न त मां तबाह। नबी साईं फरमायो मां मोहम्मद रहमत लिल आलमीन, अल्लाह साईं मूंखे जहान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। नबी साईं फरमाए अल्लाह मां मोहम्मद खे कहिड़ो कल्मो ॾिनो आहे जो 100 साल जो काफ़िर कुफर छॾे जॾहिं कल्मो पढ़े दायरे इस्लाम में दाख़िल थियो रब उनजी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ फरमाए। नबी साईं फरमायो कल्मो भरे मुस्लमान थी न त उन बचंदे न त क़यामत ॾींहुं बची न सघंदे। ओ मुस्लमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कल्मो भरे मुस्लमान थियो, ॿिन्ही जान जी कामयाबी मिली। त मुंहिंजा प्यारो दोस्तो इमामुल अंबिया सैयदुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा बचपन में ही पंहिंजी रहमत खणी आया। दाई हलीमा फरमाए थी हिकु दफ़ो मां अम्मा शीमा खे बि धन में प्यारियां ऐं दाई
हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा के भी थन भी प्यारा ओ चतो मां ते अॼु ॾिसां भला नबी साईं सॼे पासे जी थन पींदा हुआ ऐं अम्मा शीमा खॿे पासे जी थन पींदा त अम्मा हलीमा थी फरमाए मां हिकु दफ़ो आज़मायो ॾिसां भला खॿे पासे मुंहिंजे साईं खे रखण भला पीअंदा पोइ ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अम्मा हलीमा थी फरमाए जॾहिं वरी मूं अञा खॿे पासे रखियो आहे त मुंहिंजे महबूब वीचारो अंदरि परे पासे फेरा छॾियो ओ मुसलमानो मुंहिंजो साईं अम्मा हलीमा जी गोद में बि अदालत खणी आयो हुज़ूर फरमायो मां पंहिंजी भेण जो हक़ न खाईंदुसि छो त हीउ पासो मुंहिंजी भेण अम्मा शीमा मुंहिंजो सॼो पासो आहे त हलीमा थी फरमाए मुंहिंजा घर में का बि बरकत न हुई जॾहिं इहो मोहम्मद असांजे घर में आयो त असांजा जेके बि जानवर उहे सभु खीर सां बचिजी तो मुझे भाइयों दोस्तों जेकी मूं तव्हांजे साम्हूं आयत पढ़ी उन आयत में अल्लाह जी फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ए मुंहिंजा सोना नबी पंहिंजी हिन नबूवत वारी पाक ज़ुबान सां ऐलान कर त जेकॾहिं मूं रब जा महबूब बणजण चाहींदा त अल्लाह तो फरमाए फत्तबिऊनी त तुंहिंजे हुक्म जी ताबेदारी कनि त युहिब्बुकुमुल्लाह पोइ मां अल्लाह उन सां मोहबत कंदुसि व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूर रहीम रब तो फरमाए सिर्फ़ उन सां मोहबत न उन जा गुनाह बि माफ़ कंदुसि ऐं उन्हनि खे एज़ाज़ इहो ॾींदुसि जो उन्हनि खे जन्नत अता फरमाईंदुसि अल्लाह सां मां दुआ आहे अल्लाह खे जेको मूं चयो तव्हां ॿुधो अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजा भाइरो दोस्तो आख़िर में इहा मुंहिंजी तव्हांजी इहा गुज़ारिश आहे त महिरबानी कयो 5 वक़्त निमाज़ पढ़ो छो त मेराज जो मतिलबु छा आहे निमाज़ हुज़ूर साईं खे मेराज मिली मेराज जी राति छा मिलियो निमाज़ मिली जॾहिं आसमान खां वापसि मोटिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी त मूसा अलैहिस्सलाम फरमाए पंहिंजी उम्मत जो छा खणंदो वञी चई साईं 50 वक़्त निमाज़ इब्राहिम इस्लाम पुछा की छा की 50 वक़्त पढ़ंदासीं मूसा फरमाए मुंहिंजी उम्मत 3 वक़्त पढ़ंदी पवे तुंहिंजी उम्मत 50 कीअं पढ़ंदी पंहिंजे रब खे माफ़ कराए हज़रत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या 5 माफ़ कराया वरी मूसा फरमाए वरी 5 ताली कोन पढ़ंदे इहे वेंदे वियो मुंहिंजो महबूब चकर लॻाईंदे वियो हाणे सुवाल थो पैदा थिए त हज़रत खलील अल्लाह साईं खां दुआ घुरी या मुंहिंजी नफ़्स मां सोनो मोहम्मद आख़िरी नबी पैदा कर त खलील जो वास्तो आहे असां मूसा जो त वास्तो न आहे अल्लाह जो नबी आहे त वास्तो न आहे ओलमा इहो नुक़्तो कढियो त मूसा जो पंहिंजो कमु छा हुयो मूसा जो पंहिंजो कमु हुयो मूसा चयो त मूंखे रब पंहिंजो दीदार करां अल्लाह तो फरमाए नथो ॾिसी सघी त मूसा फरमायो भला रब मूंखे पंहिंजो दीदार न करे भल उन जो दीदार करे जेको तुंहिंजो करे वराए वारे ॾिसां हिकु दफ़ो वञ वरी तोखे ॾिसां वरी वञ वरी तोखे वरी अच वरी ॾिसां वरी अच मूसा तो फरमाए मूंखे एॾी मोहबत थी जो हुज़ूर मां हथ कढाईं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए मुंहिंजा सोना नबी तुंहिंजो अचण बि निरालो मां रब जो जेको फ़ैसिलो आहे इहो बि मुक़ररु आहे ऐं मुंहिंजा सोना नबी तुंहिंजो अचणु बरकत वारो मां रब इहो फ़ैसिलो थो कयां तुंहिंजी उम्मत पढ़ंदी 5 मां सवाब 50 पढ़ंदी 5 सवाब 50 अॼु को अहिड़ो आहे को दुनिया जो माण्हू चयो यार अधु में जेको मज़दूरी कंदो उनखे मज़दूरी पूरी करे कोन अहिड़ी न पर अल्लाह जो फर्म मुंहिंजा बानो मां तव्हां सां फ़ैसिलो नथो कयां छो त माफ़ूम जा उम्मत तव्हां सां फ़ैसिलो न आहे पढ़ो 5 सवाब 50 जो ॿिए नंबर ते मुंहिंजी इहा गुज़ारिश त पंहिंजे बचड़नि खे क़ुर पढ़ायो पंहिंजे बचनि खे मिठो कलाम अल्लाह जो पढ़ायो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे क़यामत जॾहिं सभु बीठा हूंदा 1,24,000 नबी बीठा हूंदा वली बीठा हूंदा गौस बीठा हूंदा अल्लाह जी क़ुर वारे खे घुराईंदो साहिब क़ुर पढ़ंदो हेॾां अचे अल्लाह क़ुर वारो ईंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो मुंहिंजा बाना तूं दुनिया में क़ुर पढ़ंदो आहे न अॼु तूं क़ुर पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो वञ क़ुर मजीद जो आयत 6,666 जन्नत जा तबका बि 6,666 पर उन जंहिंजे बचड़े क़ुर पाक पढ़ी उन जे अबे अम्मा जो शान चवंदो जो उनखे अल्लाह खे वॾे तख़्त ते विहारे उनखे सोन जा ताज पाराईंदो जंहिंजी रोशनी सिज खां वधी मुंहिंजा भाइरो दोस्तो जे चाहियो था त असांजा बचड़ा नेक कनि त उन बचड़नि खे क़ुर पढ़ायो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जॾहिं क़ुर वारे खे क़बर में लाथो वेंदो आहे त क़ुर चवंदो आहे न सदीक़ आउं तुंहिंजो दोस्त आहियां पोइ चवंदो यार आउं त तोखे कोन थो सुञाणां मूं त तुंहिंजी तस्वीर दुनिया में ॾिठी कोन तूं मुंहिंजो दोस्त कीअं थिए की बाबा तुंहिंजो कुसुर न आहे दुनिया में तूं मूंखे पननि में ॾिठो अखरनि में ॾिठी अॼु उहो मां क़ुर आहियां जो दुनिया में तो मूंखे न छॾियो अॼु मां तोखे न छॾींदुसि
तो हदीस में अचे तो वो कुरान उन्हें खे उनजो क़ब्र जो साथी बणिजी वेंदो आहे ओ जन्नत ताईं उन्हें कुरान साथी हूंदो आहे त मुंहिंजा भाइरो दोस्तो ॿिए नंबर ते तव्हांखे इहा गुज़ारिश त पंहिंजो वॾे नंढड़ा मदरसे में वञो वॾड़ा तबलीग में वक़्तु लॻायो जमात में वक़्तु लॻायो जमात में वक़्तु छाजे लाइ मुंहिंजा भाइरो असां ऐं तव्हां सभिनी जो अक़ीदो आहे त नबी इमाम लंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे आख़िरी नबी हुन खां बाद नबी ईंदो नबी साईं फरमाना ख़ातमुन नबीन मल्ला नबी अबादी ऐं आख़िरी नबी आहे मूंखां बाद ॿियो नबी न ईंदो हुज़ूर साईं फरमाए मुंहिंजी उम्मत जी फ़ज़ीलत मुंहिंजी उम्मत जो मक़ाम इन जे लाइ जो नबीअत वारो कमु मुंहिंजी उम्मत जे ज़िमे थियो कमु कहिड़ो आहे अमल बिल मारूफ़ करे नैया जो मुनकर करे बुराई खां रोके नेकी जो हुकुम करे इहो कमु आहे हिन उम्मत जो उहो कमु असां छॾे ॾिनो अॼु असां ऐं तव्हां सभिनी यादगिरी कयूं था मुंहिंजा भाउ वञ अलाह जे रस्ते में लिखी आहे ख़ुदा जी कसम आहे जिन अलाह जे रस्ते में वक़्तु लॻायो ॿुधायो भला साईं अनवर केरु हुयो क्रिकेटर हुयो न साईं अनवर केरु हुयो क्रिकेटर हुयो क्रिकेट खेॾंदो हो पर जॾहिं हुन अलाह वारनि सां वक़्तु लॻा ॾिठो त हुनजो मक़ाम जुनेद जमशेद केरु हुयो ॻाइणो हुयो स्टेज ते बीह करे हू पाण चवंदो त 10 औरतूं मुंहिंजे साम्हूं ईअं नचाईंदो हो पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जॾहिं दीन सां उनजी निस्बत थी आहे तबलीग अलाह वारनि सां उनजी निस्बत थी आहे अॼु तव्हां ॾिसो दुनिया में सलाम करे मुंहिंजा भाइरो अहिड़ा माण्हू चमकी विया की साईं शेख साहिब केरु आहे तव्हां ॾिसो साईं शेख साहिब केरु हुयो पर छाजे लाइ तव्हां में छा ॾिठो इस्लाम में छा ॾिठो इस्लाम जा अखलाक हुज़ूर जी सीरत पढ़ियो हुज़ूर जी सीरत ऐं सूरत पढ़ियो क़ुरान खे पढ़ियो चयूं त ज़िंदगी की बेकार आहे जेकी ज़िंदगी गुज़रे त मोहम्मद जी ग़ुलामी गुज़री इहा उहा ज़िंदगी मुंहिंजी कामयाबु आहे त मुंहिंजा भाइरो पंहिंजी अम्मा खे छॾियो पंहिंजे अबे खे छॾियो जीअं अबे अम्मा जी ज़ारत कयो में हुज़ूर फरमाए जे पंहिंजे अबे अम्मा जी ज़ारत की रब हुनखे हज मक़बूल जो सवाबु ॾींदो पर अबे अम्मा खे छॾे सिर्फ़ु महबूब जो दीन कये हथु अपनायो आहे इन जे करे रब फरमायो मोमिन उहो आहे जंहिंजी मोहबत रब ऐं अलाह जे रसूल सां माउ खां वधीक औलाद खां वधीक माल खां वधीक मोहबत पंहिंजे नबी सां वक़्तु लॻाईंदो न इंशाअल्लाह अल्लाह जी मूंखे तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेके ॿ कुस्ता लफ़्ज़ थिया अल्लाह जी जंहिंमें कमी कोताही थी अल्लाह जी माफ़ फरमाए अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी शादी खे खाना आबादी बनाए अल्लाह रब्बुल हिन घोट खे 5 वक़्त नमाज़ी बनाए जेके अधु भेनरूं जे घर में कुंवार बणिजी आहियूं घर जो राॻियूं बणिजी आहियूं अल्लाह जी हुनखे नेक साले बनाए अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे नेक साले बचड़ा अता फरमाए जे अबे ही ख़र्च कयो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ॿिन्ही जहान में भलाई नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।